जी बिल्कुल, असां मौजूद आहियूं ओशियन मॉल में। सरसो पारां हिते नुमाइश लगाई वई आहे, जेके हथ जा हुनर आहिनि उन्हनि जे लाइ औरतुनि खे जेको औरतुनि सां साकार करण लाइ हीअ एग्ज़िबिशन लगाई वई आहे। ऐं असां सां मौजूद आहिनि सादिया जावेद मैडम। सादिया जावेद असां सां मौजूद आहिनि, MP आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं हिते मौजूद जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, तो इन बाबति छा था चवनि। मैडम, क्या कहेंगी इसके बारे में कि क्या फ़वाइद हो सकते हैं, ख़वातीन को सपोर्ट किया नहीं जा रहा है, कैसा कर रहा है? हो नहीं सकते। 16 साल से ये जो एग्ज़िबिशन कराची के मुख्तलिफ़ मॉल्स में की जाती है, उससे इन ख़वातीन को बेइंतहा पज़ीराई मिली है। इनके काम में इजाफ़ा हुआ है। इनकी दस्तकारी और हुनरमंदी के बारे में पूरी दुनिया में लोगों को पता चला है। और जो पाकिस्तान पीपल्स पार्टी का मंशूर है, जो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का ख्वाब था कि ख़वातीन को हमने एम्पावर्ड करना है, इसके थ्रू हमने जो है वो ख़वातीन को एम्पावर किया है। अपने मर्दों के साथ शाना बशाना सिंध की ये माएँ बहनें बेटियाँ खड़ी हैं और अपने घरों को खुशहाल करने में अपना हाथ बटा रही हैं। असां हथ जूं शयूं ठाहींदा आहियूं, हथ जी एम्ब्रॉयडरी कंदा आहियूं। उन में मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स हूंदा आहिनि, जीअं त बैग्स थी विया, ज्वेलरी थी वई, किचन्स थी विया, ड्रेसिस थी विया सिंधी एम्ब्रॉयडरी ते। ऐं इन मां असांखे बिज़नेस मां इहो फ़ाइदो आहे त असां ॿाहिरि निकिरूं था, मार्केट ॾिसूं था ऐं असांजी अर्निंग सुठी थी थिए, असांजे ॻोठनि में अवेयरनेस थी अचे। मुंहिंजे ख़्याल में औरतुनि सां गॾोगॾु असां हाणे घराणो चऊं, सॼे घराणे जे लाइ कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। छो त औरत जेको बि कमाए थी पंहिंजे ॿारनि ते ख़र्चु कंदी आहे, पंहिंजे घर ते ख़र्चु कंदी आहे, त उन्हनि जो यकीननि कारोबार में इज़ाफ़ो थियो आहे। उन्हनि जे लाइ मार्केट वधी आहे, उन्हनि खे ऑर्डर मिलणु शुरू थिया आहिनि ऐं काफ़ी अरसे खां मिलनि पिया। सिर्फ़ु एग्ज़िबिशन हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जो उते त जेका सेल थिए थी, पर पुठियां पोइ उन्हनि अदनि जा ग्रुप ठहियल आहिनि सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जे ज़रिए, या कुझु डायरेक्ट उन्हनि खे ऑर्डर्स बि मिलनि था, त उन्हनि जो कमाई जो ज़रियो यकीननि वधियो आहे। हिन वक़्तु हिन एग्ज़िबिशन में असां कोई 1300 ख़वातीन खां कमु ठारायोसीं ऐं उन्हनि खे उहा लेबर उते मिली वई। फर्ज़ कयो कंहिं शर्ट ठाही त कपिड़ो असां वठी ॾींदा आहियूं क्वालिटी खे बरक़रार रखण लाइ। कंहिं बेडशीट ठाही त उहो कपिड़ो बि असां ॾींदा आहियूं, त हुनजी जेकी मज़दूरी हूंदी आहे असां हुन खां पुछंदा आहियूं त हीअ जेकॾहिं तव्हां लोकल में बर्थ भरींदो त केतिरो जो भरींदो। त फॉर एग्ज़ाम्पल उहे 1000 चवंदियूं आहिनि त असां 1500 असां मज़दूरी थोरी सुठी ॾींदा आहियूं, त जीअं असां उन्हनि सां गॾु रहूं था सॼी उमिरि। त उहे शयूं ॾिसो, हुननि जो घर में हिन एग्ज़िबिशन जे करे जेकॾहिं सेल थियनि थियूं, हिन वक़्तु 70 लख रुपए जी असां मज़दूरी ॾी आया आहियूं। त हाणे तव्हां इहो सम्झो 70 लख जो त हुते बेनिफिट पइजी वियो। हाणे असांजो हिते खपंदियूं, उन ते आउटलेट ते खपंदियूं, कंहिं ॿी एग्ज़िबिशन में खपंदियूं। ऐं ॿियो हिन में ॾिसो त तव्हां मूंखे जेको सुठो कमु लॻंदो आहे न, उहो हिन कल्चर जो प्रोमोशन बि आहे। SRSO तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे। जेकियूं असां ॻोठनि में पंहिंजे घरनि में कमकार पंहिंजो हुनर पंहिंजी सिलाई कढ़ाई कंदा हुआसीं, उनखे इलाही सुठो ईअं सम्झो त SRSO जोहरी जो कमु कयो आहे न। जेके हीरा हूंदा आहिनि उहे पहाड़नि में पथरनि में लिकियल हूंदा आहिनि, पर उनजी पॉलिश करे ऐं उनखे जॾहिं तव्हां कंहिं जाइ ते खणी अचो, नुमाइश जीअं असांजे प्रोडक्ट जी हींअर हिते नुमाइश आहे, त असां पंहिंजे घरनि में सादियूं सूदियूं पिंडियूं ठाहे पंहिंजे कंहिंखे गिफ्ट करिणो आहे या पंहिंजे इस्तेमाल जे लाइ उहे ठाहींदा हुआसीं। पर हींअर जॾहिं खां हिन में सिंध गवर्नमेंट जो बि ताउन आहे ऐं SRSO जो बि, त असांजो कमु निखिरजी उअं ई हीरनि वांगुरु चमकदार थी करे ऐं सुठो इन मां असांखे मुनाफ़ो मिले पियो। असां किचन ठाहिया आहिनि, कुशन ठाहिया आहियूं, कढ़ाई जो कमु कयो आहे, ॿियो क्रोशिया जो कमु कयो आहे। मुंहिंजो शीरीन वारनि सां ॾाढो क्लोज़ नातो आहे। जॾहिं खां इहे शुरू थियो आहे, मूं ते ड्यू आहे, हा मूं ते ड्यू आहे त मूंखे हितां 10 खां 20 हज़ारनि ताईं वठिणो आहे सामान। सो मां हर साल ज़रूरु ईंदी आहियां, कुझु शयूं वठी वेंदी आहियां, कुझु यूनिक शयूं हूंदियूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त हे असांजो पंहिंजो कल्चर आहे, इनखे प्रमोट करणु असांजो फ़र्ज़ु आहे। तरह जी जेका एग्ज़िबिशन आहे उन सां न रुगो हो जेको उनजे कारोबार में इज़ाफ़ो थिए थो, पर जेको असांजो कल्चर आहे उनखे पिणु प्रोमोट कयो वञे थो। कैमरामैन बाक़िर रज़ा सां गॾु शहज़ाद जलबाणी, आवाज़ TV, कराची।